हैदराबाद के एसएसपी फरूख लंजार वकीलन में पैदा थियल छिकताण घट न थी सघी आगे हैदराबाद में ऑल सिंध वकील कन्वेंशन मुनक़िद कयो वियो जंहिंमें एसएसपी खिलाफ नारेबाज़ी कई वई। कन्वेंशन में मुख़्तलिफ़ इलाक़नि मां आयल वकील शरीक थिया आहिनि। वकीलनि जो चवणु आहे त एसएसपी फरूख लंजार खे क़बूल न कयो वेंदो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फेरोज़ बबर सां। जी बिल्कुल निदा, हैदराबाद में ऑल सिंध वकील कन्वेंशन मुनक़िद कयो वियो जंहिंमें सॼे सिंध जा जेके वकील आहिनि उन्हनि शिरकत कई आहे ऐं वकीलनि एसएसपी हैदराबाद खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई आहे। कन्वेंशन के सिंध के मुख़्तलिफ़ ज़िले के बारनि जे सदर ऐं ॿियनि उहिदेदारनि ख़िताब कयो आहे जंहिंमें कराची बार, नवाबशाह बार, दादू बार, लाड़काणो बार ऐं सिंध के ॿियनि ज़िलनि जे बारनि जे अॻवाननि ख़िताब कयो आहे। वकील अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त एसएसपी हैदराबाद खेनि कंहिं बि सूरत में क़बूल न आहे ऐं उनखे फौरी तौर हैदराबाद मां हटाए ऐं नौकरी तां बरतरफ़ करे मामिलो हल कयो, न त ॿी सूरत में सीएम हाउस अॻियां धरणो हूंदासीं। जी क्या तेरा शो एसएसपी गो एसएसपी गो एसएसपी बंदा नंबर 2 एसएसपी गो एसएसपी गो